नाज़रीन, मीरपुर ख़ास ज़िले में गैस्ट्रो वबाई सूरत इख्तियार करे वई। गैस्ट्रो में मुब्तला केतिराई मरीज़ इस्पताल भेड़ा थी विया आहिनि। उन हवाले सां पेश आहे मीरपुर ख़ास मां तालिब शहर जी हीअ रिपोर्ट। मीरपुर ख़ास ज़िले के 7 तालुक़नि में गैस्ट्रो वबाई सूरत इख्तियार करे वरिती आहे, जंहिं सबब केतिराई मरीज़ मीरपुर ख़ास जी सिविल अस्पताल में दाख़िल आहिनि, जंहिंमें ॿार आहिनि, मर्द आहिनि, औरतूं आहिनि। उन हवाले सां अचो त हितां जे मरीज़नि ऐं सिविल सर्जन ऐं डॉक्टरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त गैस्ट्रो जी वबा जेका पखिड़ियल आहे उन ते छो न ज़ाब्तो थी सघियो आहे। उन हवाले सां हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो छा चवणु आहे। दस्त बुखार है, उल्टी है। छा थियो आहे? दस्त बुखार उल्टी। कॾहिं दाख़िल थियो आहीं? अॼु हींअर आयो। इलाज थिए थो? हाँ, छा थियो आहे इलाज में? छा ॾिनो आहे डॉक्टर? थेरी लगाई सुबह हणे गयो। ये चाचे का वट है पेट में। हाँ। अज ही असीं आया हूँ, अञा ताईं ते ट्रीटमेंट थे पई, अञा ॿाहिरि जी का बि कोन लिखी अथनि। बाबा ये आधा घंटा हो गया मजदूरी पे था ये जो छोकरा हमारा, और ड्रिप उतारने के लिए कोई आ ही नहीं रहा था इधर, ना इधर कोई खड़ा हुआ था। 15 से 20 मिनट में अभी जो है ना देख रहे हैं, ये समझ अभी भी पेशाब नहीं आ रहा है इसको। घंटे से मैं बोल रहा हूँ देख लो, वो छोकरा अभी आया तो चेक कर रहा है इसको। वैसे बराड़ियों से जो आते फिर वो मर के ही जाएंगे, फिर जिंदा थोड़ी जाएंगे भाई। पेट की तकलीफ़ ख़राब थी उन मेन पानी जो मसइलो होंदो आहे। ऐं ॿियो नंबर ते त ग़रीब माण्हू जेके खाइण खाधे में जो खाधो रधण में पीअण में पानी जो इस्तेमालु थींदो आहे, पाणी सही न हूंदो आहे। पाणी उन जो बहितरीनु इहो आहे त उॿारियल पाणी हुजे त उहो पीअण वारा बि बहितरीनु आहे, छो त उन में जरासीम मरी वेंदा आहिनि। इहे 3 ॾींहंनि में जेको हिते ई वेठो आहियां, ॿिन्ही पासे मॉनिटरिंग असां कई आहे ऐं तव्हां बि ॾिसी आया आहियो त ॿारनि में हुते 30-40 खनि हुते थी विया आहिनि, ॿिया बि हिते असां टोटल 100 खां मथे पेशेंट थी विया आहिनि। हाणे हुन में 2-4 माण्हू अहिड़ा आहिनि जेके असीं हिकिड़ो ॾींहुं अॻु रखिया आहिनि 24 कलाक, बाक़ी ॿिया त 3 कलाक 4 कलाक 6 कलाक रखिया आहिनि। हुनखे हिकिड़ी फ्लिज लॻियूं, ड्रिपूं लॻियूं, पेशेंट स्टेबल थियो, पेशेंट ठीकु आहे, मोशन बंदि थी आहे, पोइ ॾिसा कर। मुंहिंजो नालो डॉक्टर राजकुमार है। आउं हिते एज़ ए फिजिशियन जे तौर ते कमु करियां पियो लास्ट 10 सालनि खां। ऐं सभ खां अहम जेका शइ आहे उहा आहे पाणी। जेको आहे असांजी पूरे ज़िले में जेको आहे सो पाणी जेको आहे उहो एतिरो तमामु जी जेका आहे असां चऊं जो क्वालिटी आहे तमामु जेका ख़राबु आहे, जंहिंजे करे जेको आहे असां इहा बीमारी वधि में वधि फैलिजे थी। रही ॻाल्हि असां जेको ॿार हिते अचनि था या वॾा ॿार, त उनमें जेको तइदाद आहे नंढनि ऐं वॾनि जो तक़रीबन 90 खां 100 मरीज़ जेके आहिनि ॿार ऐं वॾा जेके अचनि था, उन्हनि मां असीं चवंदा जेके 90% माण्हू अहिड़ा आहिनि जेके माना कंहिं ख़ासि वॾी दवा जी ज़रूरत कोन थी पवे। हीअ हिकिड़ी ज़्यादातर हिकिड़ी वायरल बीमारी आहे जेका 2-4 ॾींहं में पाण ई सही थी वेंदो आहे। ठीकु आहे, हिन में वधि में वधि जेको आसान जेको इलाजु आहे उहो आहे पाणी, साफ़ सुथिरो पाणी वधि में वधि पीअणो आहे। हेसि ताईं जेके 4-5 ॾींहं थी विया आहिनि जेके असां ॾिठो आहे, जेसिताईं असांजे वॾनि जे वार्ड में मूं ॾिठो आहे त को अहिड़ी कैजुअलिटी कोन्हे थी, माना कंहिंजी का अहिड़ी असां डेथ रिपोर्ट कोन ॾिठी आहे। बाक़ी मुंहिंजो आम पब्लिक खे मैसेज इहो आहे त बीमारी खां वधीक जेको आहे सो परहेज़ ज़रूरी आहे। कैमरामैन असद चाकी सां गॾु तालिब शहर, मेहरान टीवी न्यूज़, मीरपुर ख़ास।